अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त मां आहियां ज़ाहिद अली तहीम। तव्हां ॾिसी रहिया आहियो ZAT ऑफिशियल। दोस्तों, अॼु जी हिन वीडियो में मां तव्हांखे ॿुधाइण वारो आहियां त ज़िलो जैतमाबाद तालुको ठुल जो रहिवासी सिंधी शाहरुख ख़ान, जंहिंखे नंढपिण खां वठी ड्रामनि ऐं फिल्मनि में कमु करण जो शौक़ु हुयो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अदाकारी ऐं पंहिंजो फ़न ॾेखारण जे लाइ हिन पिण मोबाइल ते वीडिया ठाहिया ऐं टिकटॉक ते भी वीडिया ठाहिया। दोस्तों, हिन खे नंढपिण खां ई अदाकारी जो शौक़ु हुयो। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन जी PTV जे डायरेक्टर सां मुलाक़ात थी। पहिरीं मुलाक़ात सखर में थी ऐं PTV जे डायरेक्टर हिन खे PTV जे ड्रामे में कमु ॾिनो। शाहरुख ख़ान हाणे चवे थो त वॾियूं महिरबानियूं आहिनि उन डायरेक्टर जूं जिन मूंखे PTV जे ड्रामे में कमु ॾिनो आहे। दोस्तों, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त PTV जे हुन ड्रामे जो नालो आहे सौदागर, जिन में शाहरुख ख़ान खे कमु मिलियो आहे। दोस्तों, महिनत करण सां कामयाबी हिकु ॾींहुं न हिकु ॾींहुं ज़रूरु मिलंदी आहे। दोस्तों, जे अगरि तव्हां मुंहिंजे YouTube चैनल ते नवां आहियो त मुंहिंजे YouTube चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। महिरबानी दोस्तों।